بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। إنا أرسلنا نوحا إلى قومه أن أنذر قومك من قبل أن يأتيهم عذاب أليم बेशक असां हज़रत नूह खे पैगंबर करे संदसि क़ौम ॾांहुं मोकिलियो त तूं पंहिंजी क़ौम खे ॾेजाड़ उन खां अॻु में जो उन्हनि ते दर्दनाक अज़ाब अचे। قال يا قوم إني لكم نذير مبين हज़रत नूह फरमायो ए मुंहिंजी क़ौम बेशक आऊं तव्हां लाइ साफ़ ॾेजाड़ींदड़ आहियां। أن اعبدوا الله واتقوه وأطيعون तव्हां अल्लाह ताला जी इबादत करियो ऐं तव्हां उन खां ॾिजो ऐं तव्हां मुंहिंजी इताअत करियो। يغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى إن أجل الله إذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون उहो तव्हां लाइ तव्हांजा कुझु गुनाह बख़्श कंदो ऐं तव्हांखे हिकु मुक़रर मुदे यानी मौत ताईं मोहलत ॾींदो। बेशक अल्लाह जो अजल यानी मौत जॾहिं ईंदो त उनखे पोइते नथो कयो वञे जेकॾहिं तव्हां ॼाणो था। قال رب إني دعوت قومي ليلا ونهارا हज़रत नूह पैगंबर अर्ज़ कयो ए मुंहिंजा रब बेशक मूं पंहिंजी क़ौम खे राति ॾींहुं दीन जी दावत ॾिनी فلم يزدهم دعائي إلا فرارا पोइ मुंहिंजे सॾण ते इहे फरार थियण लॻा। وإني كلما دعوتهم لتغفر لهم جعلوا أصابعهم في آذانهم واستغشوا ثيابهم وأصروا واستكبروا استكبارا ऐं बेशक मूं जॾहिं बि उन्हनि खे सॾियो इन लाइ त तूं उन्हनि खे बख़्शी त इन्हनि पंहिंजूं आङुरियूं पंहिंजे कननि में विधियूं ऐं पंहिंजा कपिड़ा ढकिया ऐं इहे पंहिंजे कुफर ते क़ाइम रहिया ऐं उन्हनि तमामु घणी तकबुर कई। ثم إني دعوتهم جهارا उन खां पोइ बेशक मूं उन्हनि खे ज़ाहिर बज़हूर सॾियो। ثم إني أعلنت لهم وأسررت لهم إسرارا उन खां पोइ बेशक मूं उन्हनि खे अलल ऐलान सॾियो ऐं तमामु मख़फ़ी अंदाज़ सां बि मूं उन्हनि खे सॾियो। فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا पोइ मूं चयो तव्हां पंहिंजे रब खां बख़्शिश तलब करियो बेशक उहो हमेशह गुनाह बख़्शींदड़ आहे। يرسل السماء عليكم مدرارا उहो अल्लाह तव्हां ते मुसलसल फ़ाइदेमंद बारिश मोकिलींदो ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا ऐं तव्हांजी मदद कंदो मालनि ऐं पुटनि सां ऐं तव्हां लाइ बाग़ पैदा कंदो ऐं तव्हां लाइ नहरूं वहाईंदो। ما لكم لا ترجون لله وقارا तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां अल्लाह में इज़त जी उमीद नथा रखो। وقد خلقكم أطوارا हालांकि तहक़ीक़ उन तव्हांखे केतिरनि मरहलनि में तख़लीक़ फरमायो। ألم تروا كيف خلق الله سبع سماوات طباقا छा तव्हां नथा ॾिसो त अल्लाह ताला कहिड़ी तरह 7 आसमान हिक ॿिए मथां पैदा कया। وجعل القمر فيهن نورا وجعل الشمس سراجا ऐं उन्हनि में चंड रोशन कयो ऐं सिज खे ॾीओ बनायो। والله أنبتكم من الأرض نباتا ऐं अल्लाह ताला तव्हांखे फलनि वांगुरु ज़मीन मां पैदा कयो। ثم يعيدكم فيها ويخرجكم إخراجا उन खां पोइ तव्हांखे उन ज़मीन में मोटाईंदो ऐं तव्हांखे उन मां
दोबारा ॿाहिरि कढंदो। والله جعل لكم الأرض بساطا ऐं अलाह ताला तव्हां लाइ ज़मीन खे विछाणो बनायो لتسلكوا منها سبلا فجاجا इन लाइ त तव्हां उन जे कुशादनि रस्तनि ते हलो। قال نوح رب إنهم عصوني واتبعوا من لم يزده ماله وولده إلا خسارا हज़रत नूह अर्ज़ कयो, ए मुंहिंजा रब, बेशक इन्हनि मुंहिंजी नाफ़रमानी कई ऐं उन्हनि पंहिंजे रईसनि जी ताबेदारी कई जिन खे संदन माल ऐं औलाद वधीक खसारे में विधो। ومكروا مكرا كبارا ऐं इन्हनि नूह पैगंबर लाइ तमामु वॾा फ़रेब कया। وقالوا لا تذرن آلهتكم ولا تذرن ودا ولا سواعا ولا يغوث ويعوق ونسرا ऐं सरदारनि चयो, तव्हां हरगिज़ पंहिंजे बुतनि खे न छॾिजो ऐं तव्हां हरगिज़ पंहिंजे बुतनि यानी वद ऐं सुआ ऐं यगूस ऐं यऊक ऐं नसर खे न छॾिजो। وقد أضلوا كثيرا ولا تزد الظالمين إلا ضلالا ऐं बेशक इन्हनि घणनि खे गुमराह कयो ऐं न ज़्यादा कयाऊं ज़ालिमनि लाइ मगर गुमराही। مما خطيئاتهم أغرقوا فأدخلوا نارا فلم يجدوا لهم من دون الله أنصارا इहे पंहिंजे कयल गुनाहनि जे करे ॿोड़िया विया, पोइ क़बर जे अज़ाब में दाख़िल कया विया, पोइ उन्हनि अलाह ताला खां सवाइ को मददगार न लधो। وقال نوح رب لا تذر على الأرض من الكافرين ديارا ऐं नूह पैगंबर अर्ज़ कयो, ए मुंहिंजा रब, तूं ज़मीन ते काफ़रनि मां को बि रहंदड़ न छॾ। إنك إن تذرهم يضلوا عبادك ولا يلدوا إلا فاجرا كفارا बेशक जेकॾहिं तो इन्हनि खे छॾियो त इहे तुंहिंजे बाननि खे गुमराह कंदा ऐं इहे नथा ॼणनि मगर गुनाहगार नाशुक्र। رب اغفر لي ولوالدي ولمن دخل بيتي مؤمنا وللمؤمنين والمؤمنات ولا تزد الظالمين إلا تبارا ए मुंहिंजा रब, तूं मूंखे बख़्श कर ऐं मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श कर ऐं हर उन माण्हू खे बख़्श कर जेको ईमान सां मुंहिंजे घर में दाख़िल थियो ऐं क़यामत ताईं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतुनि खे बख़्श कर ऐं नथी ज़्यादा थिए ज़ालिमनि लाइ मगर तबाही।